गुरु गोविंद सिंह महाराज जन वटि हिकिड़ो सेवादारी सेवा करण ईंदो, शायद उनजो नालो भाई दयाल। चओ हरे राम। असां वटि बि आहिनि न भैया दयाल, है न। उन्हनि वटि बि हिकिड़ा सेवादारी सेवा करण ईंदा। उहे रोज उन्हनि खे चवंदा गुरु जी मूंखे नामदान ॾियो, मूंखे नामदान ॾियो। त सतगुरु उनखे चवंदा सुभाणे अचिजां। ठीकु आहे सुभाणे ॾींदासीं, अॼु सेवा कर। ईअं कंदे कंदे कई महीना उनखे नामदान न ॾिनो, कई महीना उनखे नाम न मिलियो भाई। हिकु ॾींहुं अचानक सतगुरनि सॾु कयो, चयो हेॾे आ भाई दयाल। जी सतगुरु तोखे नामदान पियो खपे न, अॼु ॾियूं था। अचानक वो बि हैरान थी वियो, तो चवण ई वीचारे छॾे छॾियो कि गुरु जी जॾहिं हाणे इच्छा थींदी तॾहिं ॾींदा पाण ई। वो हैरान थी वियो कि अरे नामदान, हा जी साईं मां तैयार आहियां, वेठो। सतगुरनि उनखे दीक्षा ॾिनी, नाम ॾिनो भगवान जो कि रोज हे जाप कजां चङी तरह, हे नितनेम ॾिनो, हे नितनेम कजां। जी मुंहिंजा साईं। वयो घर, ॾाढो ख़ुशि हुयो, ॾाढो गदगद, छो जो हुन ते वॾी कृपा थी। ॿिए ॾींहुं आयो सेवा में, त सतगुरनि सॾु कयो, चयो हेॾे आ भाई, सभु ठीकु आहे, कल्ह नामदान वठी वञे, जाप कये। चई जी सतगुरु तव्हांजी कृपा सां जाप कयो, जेको मंत्र तव्हां ॾिनो सभु ठीकु आहे। चई गुरु जी हिकिड़ो सवाल आहे। कहिड़ो सवाल? चई कल्ह राति भर मूंखे निंड न आई आहे। छो भाई? चई भयंकर ख़तरनाक सपना ॾिठा आहिनि। कहिड़ा सपना? चई मां कॾहिं अहिड़ा सपना न ॾिठा हुया, पर कल्ह राति मां घबराइजी वियो आहियां। केॾी महिल मां ॾिसां पियो कि कोई वॾो नांग अची करे मूंखे ॾंगण वारो आहे। केॾी महिल मां ॾिसां पियो कि मां त कोई जानवर जी जून में आयो आहियां। केॾी महिल ॾिसां पियो कि कई जन्म मां भटकां थो पियो। ॾाढा ख़तरनाक कल्ह राति सपना ॾिठा आहिनि। चओ हरे राम। मूंखे त लॻो नामदान वठण खां पोइ त बढ़िया चैन जी निंड ईंदी हूंदी भाई। चओ हरे राम। हाँ, नामदान वठण खां पोइ त माण्हू बढ़िया बेफिक्र थी करे सुम्हंदो। पर साईं कल्ह खां तव्हां लाइ कहिड़ो जादू कयो आहे, अलाए छा कयो अथव। जादू भी तो कई प्रकार जा थींदा आहिनि न। चओ हरे राम। अलाए तव्हां छा कयो आहे कि रात भर ख़तरनाक ये सपना आया आहिनि, साईं दृश्य ॾिठा आहिनि, मूंखे सम्झायो। तॾहिं सतगुरु मुस्कुराइण लॻा, चयूं प्यारा तोखे सच ॿुधायूं? जी साईं। ये जेके जेके तूं दृश्य ॾिठा न, जेके जेके तूं ॾिठा कि भाई हिन हिन जोन में मां आयो आहियां, भयंकर तूं ख़तरनाक सपना ॾिठा, ओतिरा तोखे जन्म वठणा हुया। चओ हरे राम। ओतरा जन्म वठी करे वरी तू संसार में अचे आ, वरी भटके आ, कई तोखे तकलीफ़ सहन करनी पई आ। पर प्यारा तू एडी गुरु दर जी सेवा कई आ कि असांखे तो ते दया आई, तोखे नामदान ॾिनोसीं। ऐं प्रभु परमात्मा ये कृपा कई आ कि हिक रात जे कुछ सपननि में तुंहिंजा जन्म कटे छॾिया भगवान। चओ जय श्री कृष्ण। सोचो ये कृपा नजर न ईंदी आहे। हुन वीचारे खे त ईअं पियो लॻे न मां नामदान वठी वियो आहियां ऐं मूंखे भयंकर सपना आया आहिनि। पर हे त संतन सम्झायो, सतगुरनि सम्झायो कि एॾा जन्म तोखे भटकणा पवंदा। ऐं रात में भी छा, कुछ सपननि में ही प्रभु परमात्मा उहे जन्म कटे छॾिया। चओ हरे राम। एडी कृपा थींदी आहे। कोई नाम जपे त ॾिसे, कोई भक्ति करे त ॾिसे भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। कोई सेवा करे त ॾिसे, केॾो न उनखे लाभ मिलंदो आहे।